जो धनी कादर पंहिंजी कुदरत सिं कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराय सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिने डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय अजनौता कुन में तालिब तवारीन आदेसी उथी वया मड़ियूं मुंह मारीन जे जियो जियारीन से लाहूती लड़े विया तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज शिफ़ा मियां मरीज़न खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे असां जूं अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे राम राधा प्रोग्राम में आचर जे ॾींहं ते भली कार हुजे बेटा साईं चयो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोरियो ई अघायो सो जिन मेहनत कई हुजे जंहिं मुश्किल वक़्त में पाण खे बहितर कयो हुजे जिन ॾुखियाईनि मां सिखियो हुजे जिन इल्मु पिरायो हुजे जिन वटि कुझु बि न हुजे उहे इल्मु पिराए विया हुजनि ऐं जेके पंहिंजो नालो रोशन कंदा हुजनि पोइ उहे जेके हुजनि के जहान में हुजनि या ना हुजनि पर उन्हनि जो जेको किरदार हुजे या उन्हनि जी जेका महिनत हुजे उहा कॾहिं बि जेका हुजे दफ़न न थींदी हुजे सो इन लाइ बेटा साईं चयो त रंढा रोड़िया जिन माना जिन ॾुखियाईनि में अॻु भरो कयो पाण खे ॿियनि खे अॻु भरो कयो हुजे ऐं मोहबत जेका अंदर में सांढे करे उहो इश्क जेको हुजे उहा मंज़िल जेका हुजे उन लाइ हुननि खे परवाह न हुई त बुख छा हुजे सुठो लिबास छा हुजे चपल हुजे न हुजे असां वटि बल्ब हुजे न हुजे पोइ उन्हनि जेका महिनत कई हुजे पोइ फसल जी महिनत पोइ वणज वापार जी महिनत पोइ तालीम जी पोइ हुनर जी महिनत हुजे उन्हनि जो अणतोरी अघाए उन्हनि खे मालिक साईं गंज ॾेई छॾिया हुजनि माना उहे कंहिंखां कोन घुरनि हुननि पंहिंजी महिनत कई हुजे हुनखे एतिरो मिली वियो हुजे जो हाणे उहे एॾा ख़ुशि हुजनि हाय तॾहिं चई त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तुंहिंजो सराफन अणतोरी अघायो पोइ हुननि इश्क कयो हुजे हुन मालिक सां हुननि पंहिंजो पाण सां हुननि पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे दरिया सां पंहिंजे मारवड़नि सां जिते जिते उनजो काथो ई कोन्हे पोइ हुननि जेके ॾुखिया ॾिठियूं उहो हुननि जे नसीब जी ॻाल्हि हुजे पर हुन जो अणतोरी अघायो सो महिनत अवां कंदा हुजो तालीम में हुनर में अवां महिनत कंदा हुजो पंहिंजनि जो ख्याल रखंदा हुजो झड़नि झटनि खां परे रहंदा हुजो हुजे हर दौर में ईअं सम्झंदा हुजो कि जिंदा हुजो ऐं हर दौर में अव्हां जी ॻाल्हि थींदी हुजे हर दौर में अव्हां जो नालो थींदो हुजे अव्हां जी नेकी थींदी हुजे उहो सिर्फ़ तॾहिं थींदो हुजे जॾहिं अव्हां सुठा अमल कंदा हुजो सुठा कम कंदा हुजो तालीम पिराईंदा हुजो हुनर पिराईंदा हुजो वॾे नंढे जो अदब कंदा हुजो ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेको हुजे पाण पतोड़ींदा हुजो महिनत कंदा हुजो जाखोड़ींदा हुजो तॾहिं जेको हुजे अव्हां जो नालो रोशन थींदो हुजे सो इंसान हिन धरतीअ ते ईंदो हुजे त कुझु न कुझु करण लाइ पोइ अव्हां तालीम में नालो पैदा कयो अव्हां हुनर में अव्हां हाणे कंप्यूटर जो दौर हुजे अव्हां साइंसदान थींदा हुजो अव्हां वॾा शाइर थियो अव्हां वॾो फ़लसफ़े ॻाल्हाइण वारा थींदा हुजो अव्हां बहितरीन हारी थींदा हुजो अव्हां बहितरीन जेके महिनतूं ॿियूं बि हुजनि वणज वापार जूं ॿियूं अव्हां उनमें वणज वापार में अव्हां महिनत कंदा हुजो ॾींहुं राति इहो न चवंदा हुजो त थकिजी पिया हुजूं ॾुखियो हुजे जंहिं चयो त इहो ॾुखियो हुजे उहो पुठ ते रहियो हुजे सो अव्हां महिनत कंदा हुजो तालीम त ईअं पिराईंदा हुजो
ॼण अव्हां खे ॿी दुनिया जी का ख़बर ई न हुजे बसि ऐं तव्हां इहो बि चवंदा। वरी न सोचींदा हुजो की हाणे हिन वारे हिन शइ मां असांखे फ़ाइदो न थियो हुजे जा हिन शइ में असां जेको हुजे पास न थिया हुजूं फेल थिया हुजूं पोइ वरी जेको हुजे मायूस थी माण्हू वेही रहंदो हुजे सो ईअं बि न हुजे जेको हारींदो हुजे सो हिकु ॾींहुं ज़रूरु जीत बि कंदो हुजे हार में ई जीत रखियल हुजे सो हारींदा खटियो जे हारायो हंधु अव्हां जो हीउ भेटाई चए खटी जे हाराई हंधु तुंहिंजो हीउ पाण ई चवंदे ई पीउ भरे जाम जन्नत जो। वाह सो अव्हां तालीम में महिनत कंदा हुजो त सुभाणे वॾा ऑफिसर थींदा हुजो वॾा साइंसदान थींदा हुजो ऐं वॾा सियासतदान थींदा हुजो ऐं वॾा वापारी थींदा हुजो ऐं वॾा कारोबारी माण्हू बणजंदा हुजो पंहिंजनि माण्हुनि जो ख़्यालु कंदा हुजो ऐं जेका हुजे अंदर में जेका उहा अना हुजे न उन खे कढी ॿाहिरि हा छॾे अना जेको हुजे उहा ई त माण्हू जी ज़िंदगी खे जेको हुजे अलाए कहिड़े पासे खणी वेंदी हुजे पोइ ईअं सम्झंदा हुजो की अव्हां जिंदा हुजो पर बेबान जी तरफ़ हुजो। असां वटि कुझु बि न हुजे साड़ हसद अना इन तमामु घणो पोइते हिकु ऐं वरी इहो बि माना जेको हुजे माण्हुनि खे जेको हुजे सोच रखणु खपंदी हुजे जेकॾहिं कंहिं महिनत कई हुजे ऐं महिनत सां जेको हुजे उहो अॻिते वधियो हुजे त अव्हां खे अञा ख़ुशी थियणु खपंदी हुजे की हीउ असांजो हुजे असांजो सिंध में रहण वारो हुजे सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारो हुजे असांजो पंहिंजो हुजे जेकॾहिं हिनखे कामयाबी मिली हुजे या हिन जो नालो रोशन थियो हुजे त हिन में अव्हां खे जेको हुजे साड़ हसद इहा न करणु खपंदी हुजे छो त साड़ हसद जेको कंदो हुजे उहो उते ई रहिजी वेंदो हुजे वरी जेको अॻे थींदो हुजे सो अॻ ई हुजे। सो असां ॾिसंदा हुजूं त जहिड़नि झटनि में अव्हां हिक ॿिए जो वॾो साथ ॾींदा हुजो माना ॿिए जी जान वठण लाइ तयारु हुजो ऐं हिकिड़े पासे जेकॾहिं झेड़ो थींदो हुजे त संगत साथ मेड़े सड़े उते झेड़े लाइ पुॼी वेंदा हुजो पर कॾहिं अव्हां इहो सोचियो हुजे त असांजे मारू माण्हुनि सां कहिड़ी तकलीफ़ में हुजनि उहे हुननि खे चंपल न हुजे हुननि जे तन ते कपिड़ा न हुजनि हुननि जे पेट में अनाज न हुजे तव्हां कॾहिं इहो सोचियो हुजे कॾहिं ईअं मेड़ खणी जेको हुजे उते पहुता हुजो उन्हनि जी मदद कई हुजे या उन्हनि जे लाइ जेको हुजे अव्हां कुझु कयो हुजे सो इन्हनि झेड़नि पतनि खे परे कंदा हुजो नसनि पतनि खे बि छॾींदा हुजो नफ़रतुनि खे छॾींदा हुजो मोहबत जो ॾीओ ॿारींदा हुजो। सो इन जे करे त जिथे अव्हां गॾिजी ॿिए जो पलांद कंदा हुजो माफ़ करण वारो वॾो हुजे उन मालिक चई छॾियो हुजे उन चई छॾियो हुजे माना पूरी लकीर ॾेई छॾी हुजे हिन खां मथे कोई सच ॻाल्हाइण वारी ॻाल्हि हुजे ई न जे अव्हां पढ़िया लिखिया आहियो सवरू लिखंदा हुजो ऐं उन ते अव्हां जो ईअं चवंदा हुजो त तंकल हुजे एतबार हुजे त पोइ इन ते थींदो हुजे त अव्हां इहो गॾिजी ॿिए जी मदद कंदा हुजो ॿिए जो बालक खे पढ़ाईंदा हुजो ॿिए जे लाइ ॿाह ॿेली थी पवंदा हुजो को अॻियां वधी पवंदो हुजे कंहिं खां बि सिखंदा हुजो हुनजो एतिराम कंदा हुजो। जेकॾहिं अव्हां जी जिंद खां कंहिंखे ख़ुशी मिलंदी हुजे अव्हां जी जिंद मां जेकॾहिं को पिराईंदो हुजे त तव्हां ईअं सम्झंदा हुजो की दुनिया में वॾे खां वॾो अमल जेको हुजे वॾे खां वॾो जेको कमु हुजे उहो तव्हां कयो हुजे। हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। वाह वाह माना इहा असांजे धरती हुजे ही असांजा माण्हू ईअं सोचींदा आहिनि वरी अॼु जेको ॾींहुं हुजे सो अॼु जो जेको ॾींहुं हुजे उहो सारे मशरक़ अलामा इक़बाल जो ॾींहुं हुजे सो अव्हां सम्झंदा हुजो त उन जी ॻाल्हि किताबनि में पढ़ो त उन ख़्वाबु ॾिठो हुजे त असांजो हीउ मुल्क ठहे असांजो पाकिस्तान ठहे असांजे मुल्क में माण्हू जेके हुजनि उहे मुतहद थींदा हुजनि अॻु भरा थींदा हुजनि मुल्क में जेको हुजे एॾो हिकिड़ो सुहिणो अमन ऐं शांती बराबरी मोहबत पिराईंदा हुजनि इहो हिकु ख्वाब हुजे सो उन ख्वाब ॾिठो हुजे सो ख्वाब जी साबियात थी हुजे पर जेको अव्हां सोचींदा हुजो अव्हां बेड़ा ख्वाब हसीन ख्वाब ॾिसंदा हुजो वॾा ख्वाब ॾिसंदा हुजो त असांजो औलाद पढ़ी लिखी मंज़िल ते पुॻो हुजे इहो मुंहिंजो ख्वाब हुजे अव्हां इहो सोचींदा हुजो त असांजो औलाद नशे पते में अची वियो हुजे ऐं इनखे नशनि पतनि मां कीअं कढां इहो चैलेंज हुजे मुंहिंजे लाइ वॾो चैलेंज हुजे ऐं इन्हनि खे नशे पते खां
परे कयां इन मां कढी छॾियां जे मुंहिंजो बालक को कंहिं ग़लति कम में आहे त उनखे आउं कढी करे कंहिं अहिड़े सुठे पासे खणी अचां उनखे हुनर सेखारींदो हुजां उनखे तालीम ॾियारींदो हुजां ऐं सभ इन खां पासे। वॾी जेका हुजे उन्हनि खे मोहबत जी ज़रूरत हुजे जेकॾहिं अव्हां उन सां ॾाढ कंदा हुजो या जोर कंदा हुजो त उहो अञा बि जिद में जेको हुजे कई कम करे छॾींदो हुजे सो इन्हनि खे वरी जेका हुजे मोहबत जी ज़रूरत हुजे प्यार जी ज़रूरत हुजे मोहबत सां जेकॾहिं अव्हां इन्हनि खे सम्झाईंदा हुजो त ही वॾे खां वॾो जेको ग़लति अमल हुजे उनखे छॾे सुठी राह ते ज़रूरु ईंदा हुजनि सो इहे जेके ॻाल्हि हुजे इन ते अमल ज़रूरु करो पर मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अवां उनखे सब्सक्राइब कंदा उनखे हुजो लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनखे बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते उन सां गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जिते बि खोड़ सारा रंग हुजनि चटपटियूं शयूं पयूं हुजनि उते खोड़ सारा रंग हुजनि उहे अवां ॾिसी सघंदा हुजो उनखे वञी फॉलो कंदा हुजो उते बि शयूं पयूं आहिनि उनखे शेयर कंदा हुजो उहो अवां कमेंट ॾिसी कंदा सघंदा हुजो हुजो सिर्फ़ मेहरान टीवी फेसबुक ते ऐं उन खां अलावा जेको हुजे टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते अवां असांखे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि मुआड़ पंहिंजा ॾुख दर्द असां सां शेयर कंदा हुजो असां जूं त हर ॻाल्हियूं जेके हुजनि ख़ुशी हुजे गम हुजे ॾुख हुजे सुख हुजे छा बि हुजे उहो हर छंछरु आइतवार सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थींदो हुजे सो इन जे करे त हींअर फेसबुक ते बि अवां असांखे जिते जिते हुजो लाइव ॾिसंदा हुजो अवां लिखंदा हुजो ऐं शहर जो नालो बि लिखंदा हुजो त अवां जूं मोहबतूं अवां उते ॾिसंदा हुजो असांखे इहा ख़बर पवंदी हुजे अवां ॾिसंदा हुजो अवां जा वॾा वड़ लख कुर्ब अवां ॾिसंदा हुजो पर उन सां गॾोगॾु इहो जेको टीवी ते नंबर हले इन ते ॻाल्हि थींदी हुजे पर जेका ॻाल्हि थींदी हुजे उन ते बि लिखंदा हुजो त अॼोकी जेका राम ले ऐं राधुल ॻाल्हि कई हुजे उहा कीअं हुजे कल्ह आउं हिकिड़ो ॾिसंदो हुजां त हिकिड़ो उस्ताद हुजे जेको ॻोठ में बालक स्कूल न वेंदा हुजनि उन उस्ताद वरी नओं कमु कयो हुजे उन उस्ताद छो कमु कयो हुजे उहा वीडियो तव्हां ॾिसी सघंदा हुजो सोशल मीडिया ते मूंखे बि कंहिं ॾेखारी हुजे त हुन उस्ताद ईअं कयो त स्कूल में बालक न ईंदा हुजनि उनजी वजह छा हुजे पोइ हुन मोबाइल खई हुजे बालकनि खे अॻे जीअं नंढे हूंदे टंगो टाली करे स्कूल वठी ईंदा हुजनि हुन ईअं कयो को झंग में भॼी वञे को खजनि में भॼी वञे को हेॾां होॾां वठि 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 कुकड़ वांगी वठि 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 पोइ उन्हनि खे ॾाढो प्यारु ॾेई उन्हनि जा वार ठहिराए उन्हनि खे लिबास न हुजे उनखे लिबास वठी ॾियणु जंहिं वटि किताब न हुजनि उनखे किताब वठी ॾियणु इहे जेके सभु रंग हुजनि न हुन उहे कया हुजनि स्कूल में ॿार तमामु घणा अची विया हुजनि हुनजा वालदेन बि ख़ुशि हुजनि त हिन उस्ताद कमाल कयो पर उन उस्ताद छो कमाल कयो उन चयो हुजे त मूंखे को औलाद न हुजे हीउ सभु मुंहिंजो औलाद हुजनि ऐं हिननि लाइ कयां मुंहिंजी ज़िंदगी हिननि जे नाम हुजे सो अव्हां बि ईअं पंहिंजी ज़िंदगीअ खे निछावर करे छॾींदा हुजो कंहिं ते कंहिं लाइ त जीअंदा हुजो पंहिंजे लाइ न जीअंदा हुजो ॿियनि लाइ जीअंदा हुजो ॿियनि लाइ ज़िंदगी जो मक़सद ई उहो हुजे जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ जीअंदा हुजो सो हाणे वरी हलंदा हुजो भिटाई साईं जी वाई हुजे हाय हाय भिटाई साईं जी वाई हुजे हिन वाईअ खे अव्हां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कयूं वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए भिटाई साईं चए त जिते वेठा हो जंहिं धरतीअ ते वेठा हो जिते अव्हां वेठा हुजो जिते अव्हांखे सुठो लॻंदो हुजे वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तनी सी कट वाह वाह ओॾा अॾे पखड़ा माना जेका धरती अव्हांखे ॾिए जिते अव्हांखे सुठो लॻंदो हुजे जिते अव्हांखे हीअ सॼी सावक ई सावक लॻे जिते सिंधु वहंदे अव्हांखे सुठो लॻे सिंधूअ खे ॾिसी अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे ऐं ज़मीन मां जेको फसल निकिरे उते अव्हांखे ख़ुशी थींदी हुजे अव्हां रांदियूं कंदा हुजो कुॾंदा हुजो हिंदोरो में लुॾंदा हुजो पंहिंजनि माण्हुनि सां भाकुर पाए मिलंदा हुजो शादियुनि मुरादियुनि में ख़ुशियूं कंदा हुजो उते अव्हांखे सुकून मिलंदो हुजे पोइ
तॾहिं बेटा चयो त वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए हाय हाय वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तन तनी सी कट माना जिथे वेठो आहीं तूं ख़ुशि पियो थी उन्हनि सां गॾु गुज़ार ॾुख में न वञ ॿियनि ॾे न वञ अजाइनि रस्तनि ॾे न वेंदो हुजे हाय हाय तूं तन तनी सी कट तूं उन्हनि सां गॾु वेही रह ओॾा अॾे पखड़ा माना उन्हनि सां ओतिरो वेझो रह गहरो रह सिखंदो हुजी उन मां शायदि तूं सिखंदो हुजी तोखे सुठो लॻंदो हुजे तोखे कंप्यूटर सुठो लॻंदो हुजे तूं हुनखे टाइम ॾींदो हुजे माण्हू खे जेकॾहिं जिते का शइ सुठी लॻंदी हुजे या जिते माण्हू खे सुकून मिलंदो हुजे त उन जाइ ते जेको हुजे माण्हू अञा बि घणो गहरो थींदो हुजे ऐं अञा बि जेको हुजे उते वक़्तु जेको हुजे घणो पास कंदो हुजे सो जिते माण्हू खे सुकून मिलंदो हुजे जिते माण्हू जी ज़िंदगी जेका हुजे उहा सुहिणी लॻंदी हुजे त उन शइ खे जेको हुजे अञा बि जेको हुजे माण्हू मजबूत कंदो हुजे उते माना अव्हांखे हुनर सुठो लॻंदो हुजे अव्हां टाइम ॾींदा हुजो अव्हांखे ऑफिस में ॾाढो सुठो करार ईंदो हुजे अव्हां उते टाइम अव्हांजो सुठो गुज़रंदो हुजे उतां अव्हां एतिरो कमु कंदा हुजो थकिजी अव्हां ॿनी ॿारे जो कमु कंदा हुजो तव्हांखे सुठो लॻंदो हुजे अव्हां उते पंहिंजे ॿनीअ ऐं तव्हां जेकॾहिं जेको हुजे इल्मु पिराईंदा हुजो तव्हांखे उहो सुठो लॻंदो हुजे त उनखे मज़बूती सां पकड़ींदा हलो हेलो बाबा केरु कहिड़े शहर खां मुंहिंजो दड़ो डोकरी मुंहिंजो दड़ो डोकरी खां हा नालो बाबा छा हुजे नालो मोहम्मद हनीफ मोहम्मद अंस हनीफ अनीस अनीस ॿियो बाबू छा हाल हुजे तव्हांजो ठीकु लॻा पिया हुजो ठीक ठीक अनीस छा कंदा हुजो पढ़ंदा हुजो पढ़ंदा आहियूं कहिड़े क्लास में अनीस पढ़ंदो हुजे पंजे क्लास में हा को बेत का पोएम याद हुजे अनीस हा अनीस कीअं प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे लंबर मिलायो हुजे फोन ते ॻाल्हायो हुजे मूंखे ॾाढो अनीस सुठो लॻो हुजे पोइ छा को गीत को बेत ॿुधाईंदो हुजी को गीत ॿुधाईंदो हुजी का ॻाल्हि ॿुधाईंदो मुंहिंजो दड़ो घुमी आयो हुजी केतिरा दफ़ा घुमण वियो हुजी मुंहिंजे दड़े खे ईद ते वेंदो हुजी हूअं बि वेंदो हुजी बेत याद हुजे बेत खे छॾ अॼु मुंहिंजो दड़ो अनीस खां घुम अनीस मुंहिंजे दड़े ते जे मां घुमण वञा राधुल घुमण वेंदी हुजे त उते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुजनि असांखे ॿुधाईंदो त हुजी जे असां ईंदा हुजूं त पोइ असांखे घुमाईंदो हुजी हा पोइ अनीस असांखे घुमाईंदो हुजी मुंहिंजो दड़ो न हाणे अनीस असांखे घुमाईंदो हुजे मुंहिंजो दड़ो त पोइ अनीस असांखे उनजी मुंहिंजे दड़े जी तारीख़ ॿुधाईंदो हुजे पोइ वरी उते जेको लिखियलु हुजे अजाइब घर हुजे उहे ॾेखारींदो हुजे पोइ वरी जेको वॾो वॾो बादशाह जो जिथे फोटू लॻो पियो हुजे उते वठी हलंदो हुजी ऐं उहो डांद गाॾी बि बीठी हुजे उते बि मूंखे वठी हलंदो हुजी अनीस ऐं उते पोइ मुंहिंजा फाउंटू कढी मोबिलायल हुजे तो वटि वरी चवंदो हुजी उते ड्यूटी हुजेसि उन में मुंहिंजे दड़े ते पोइ साईं पोइ त अनीसा मोबिलायल हुजे ई न तो वटि अबा मोबाइल हुजे तो वटि हा पोइ उते मुंहिंजा फोटू कढंदो हुजे हिन बादशाह सां बि गॾु मुंहिंजूं सेल्फी कढंदो हुजे अनीस अनीस मूंखे ॾाढो बाबला सुठो लॻो जेको बेत ॿुधाईंदो हुजे या को गीत भला ॿुधाईंदो हुजे राधुल बार बार चवंदी हुजे को जूजू माटी ॿुधाईंदो हुजे को बैत ॿुधाईंदो हुजे जी असां ॿुधाईंदा हुजूं हा बसि हलो ठीकु हुजे असां ई ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अम्मी खे अबू खे घर वारनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो मूंखे अॼु त सच पुछो त ॾाढी ख़ुशी थी हुजे तूं ई बेत भला ॿुधाए छॾींदो हुजे तूं बि फ़क़ीराणी हुजी ॿार खे चई अबा सुबुह जो
ओ बेतुत ॿुधाईंदा हुजो। पोइ हाणे ख़बर त पवंदी हुजे न असांजा इहे ॾीकरा ॾीकरियूं इहे पढ़ंदा हुजनि लिखंदा हुजनि केतिरो सहूर हुजे इन्हनि खे जेकॾहिं किथे वेंदा हुजनि त सवाल में मार न खाईंदो हुजे माण्हू। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा केरु कहिड़े शहर खां? अॼु मां अजरा काके फोटो थी ॻाल्हायां कल्ह बि तव्हां सां ॻाल्हायो। अब असांजी मास्तरियाणी अची वई हुजे सबक पढ़ाइण आचर जे ॾींहुं भलीकार चवंदा हुजूं मिस अव्हां खे त ख़ुशी ख़ैर ख़ैर अॼु लॻो ॿियो पियो हुजे। केरु हुजे तव्हां ठीकु लॻा पिया हुजो? ठीकु ॾाढो अॼु ॾाढो सुठो मां इहो गानो ॿुधो वाग दरी गुजे वसियल आहे इहो ॾाढो वणंदो मूंखे। बसि पोइ या वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहीणी आहियां। हा इहो ॾाढो सुठो लॻो। वाह 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 ॿियो तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो न? हा बिल्कुलु ख़ुशि लॻा पिया हुजो। तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो? अॼु ख़ुशि लॻा पिया आहियूं। अॼु आचर आहे मोकल आहे शिकारपुर हलो त घुमाइण वठी हलां। किथे घुमाइण वठी हलंदा हुजो? शिकारपुर। हाय 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 पोइ शिकारपुर मां इहो सॼो घुमाईंदी हुजे आचार वठी ॾींदी उहो बि सम्झ हर जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूरा शहर मुंहिंजी शिकारपुर दिल में कंदई घर हेकर हलिया ओ मुंहिंजा दिल भर ओ मुंहिंजा हा ईअं हुजे न दी। हा हा न अचु हलीअ जो नी शिकारपुर। पोइ भला इहो शिकारपुर जी आचार त खाराईंदा हुजो अदी। मूंखे हुकुम कर काथे पहुचाए? वात में पहुचाए। ॿियो त ख़ैर हुजे न दी। मां हैदराबाद ईंदी आहियां हैदराबाद पहुचाए ॾींदी मां। अखियुनि ते ईंदा हुजो हलिया ईंदा हुजो हैदराबाद में मेहरा आंटी जी ऑफिस हलिया ईंदा हुजो। ही बि तव्हांजो पंहिंजो घर हुजे अदी। असांजो हिते घर ठहियल हुजे असांखे हिते पूरो घर ॾिनो वियो हुजे उन में असां घर ठाहियो हुजे। हा हा ॿियो को हाल को अहवाल? जी जी शेरो ॿुधाए न मुंहिंजे भाते जा शेरा ॿुधाए मूंखे ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। सहरो ॿुधाईंदी हुजे रादिल। हा मुंहिंजे भाते जो हुनखे अब्दुल सतार जो। अब्दुल सतार जो कल्ह बि लाॾो ॻायो हुजे त अॼु वरी राधुलीअ खे चवंदो हुजां को नओं लाॾो ॻाईंदी हुजे। अॼु बि ॻाए ॾिनी। हा ॻाए ॾींदी हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवांजूं। अब्दुल सतार हेॾो वॾो इहो ॻायो हुजे अॼु बि ॻायो अॼु वरी जेको हुजे वरी लाॾो ॿुधाईंदी हुजे। सरोना जी शादी न थींदी तूं रोज़ सम्झ त वेंदी हुजी मेहंदीअ में इन में लाॾा ॻाईंदी पोइ भला पुला गीतो ईअं छो न कंदी हुजां? अधी वटि वेठी हुजां पोइ ढोल पई वॼाईंदी हुजां पई लाॾा ॻाईंदी हुजां भाऊ अब्दुल सतार जा। हा पोइ उते कोई हेला गीतो कंदी हुजां न। पोइ लारी मोकिलींदी हुजे अदी वारो कर बस तूं हाणे गाॾी मोकिलींदी हुजे तव्हां बि अची पहुचंदी हुजां पोइ जॾहिं मूंखे वठो इन बहाने शिकारपुर घुमा वरी छा कंदो हुजी उते वरी शादी मुरादीअ ते वरी हीअं कोई वेठो हुजां बाबा शामियानो कीअं लॻंदो हुजे हे थींदो हुजे हितां जा माण्हू कहिड़ा भला शामियाने हण जा खॾा तूं खोटींदो उहो सभु कुझु कंदो हुजां अॻु मथे इहा ज़ाजे ख़ुशी हुजे बस पोइ अदी वारो कर असांखे गाॾी मोकिलींदी हुजे रीवो मोकिले कुझु बि मोकिले पहुचंदा हुजूं पोइ असांजो फटो पोइ चरियो हुजे छा सादी गुजरी वेंदी हुजे उन खां पोइ सतावड़ा गुजरी वञनि पोइ बि न पहुची फटे ते हलंदो हुजे शिकार मां बि चश्मो वठां तूं बि चश्मो वठी हीअं करे ॿोकी ॿधी हीअं फटे हीअं सखर पोइ हीअं शिकारपुर हीअं घुमंदो पोइ माण्हू वरी मथां समन वारो कलाम हलाए छॾियो कहिड़ो थोड़ो साण करे सारी सिंध घुमजे सजण के साण करे सारी सिंध घुमजे मां वरी चवंदो हुजां जडड़ीअ खे साण करे सारी सिंध घुम पोइ ईअं न हुजे न चरिया तोखे अकुल ई न हुजे पाण चवंदी हुजे राधुल खे साण करे सारी सिंध घुमजे। चलो हाणे भला हलंदा हुजूं सहरे जी फरमाइश हुजे राधुली वरी ॻाल्हि खे हेॾां खां होॾे वञी पुॼायो हुजे सो भला
अॼु वरी ख़ुशीअ जो को सहरो बि ॾिसंदा हुजूं। भाऊ अब्दुल सत्तार जी शादी बि लॻी पई हुजे हा। तो इन जे करे जेको हुजे इहो असां सहरो उन जे नाले कंदा हुजूं भाऊ जे। ऐं जिते जिते बि शादियूं हुजनि उन सभिनी घोटनि जे नाम तो इहो हुजे त रीवो वारो मुंहिंजो राणल घुमाईंदो हुजे तो इहो रीवो वारो तो ॾिसंदा हाली हुजो। फ़िलहाल तव्हां रीवो में घुमंदा हुजो उन खां पोइ असां फटे जी तयारी कंदा हुजूं। हाउ एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा चित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हाणे वरी असां चवंदा हुजूं त सकाफ़ती ॾियारो ईंदो हुजे 7 डिसंबर आचर जो ॾींहुं थींदो हुजे उन जे लाइ ॻोठ वाण वस्तियुनि में जेके हुजनि उहे सकाफ़ती जेके रंग हुजनि उन्हनि जी तयारी थींदी हुजे हुनरमंद जेके हुजनि तमामु घणी तयारी कंदा हुजनि पर ख़ुशी वारी इन ॻाल्हि जी बि हुजे त हिते त धरतीअ खां अलावा परॾेह में जेका तयारी थींदी हुजे परॾेह जा जेके असांजा भाइर भेनरूं उते न ॾियारे जी तयारी कंदा उन ते ॾाढी मूंखे ख़ुशी थींदी हुजे त हू अॻुवाट जेके हुजनि हितां माण्हुनि खे दावत ॾेई उते घुराईंदा हुजनि हे महिमान नवाज़ीअ जो शर्फ़ हासिलु कंदा हुजनि त पोइ अव्हांखे केतिरो करणु खपंदो हुजे राधुली ईअं हुजे न हुजे। हा बिल्कुलु हुजे छो त ही जेको हुजे न इहो असां सभई जेके बि संध में रहूं उन्हनि सभिनीनि जो काज हुजे ऐं काज जा सरबराह माना असां सभई हुजूं सभु हुजे तो इन जे करे जेको हुजे असांखे इन काज जूं तयारियूं अवल करणु खपंदियूं हुजनि। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां दा? अदा मां ख़ातम हुसैन बुरड़ो थो ॻाल्हायां मेड़ शहर खां। ख़ातम हुसैन बुरड़ो मेहड़ खां मिठड़े शहर खां भली करे आयो जो बुढ़ो साहब ठीक हुजो चङा भला। अलाह ख़ुशि करो तव्हांखे ख़ुशि हो ॿिए ख़ैर मुंहिंजे पुट जी शादी आहे। वाह वाह पोइ लाॾो जो हलायो हुजे अव्हां जे लाइ हलायो हुजे। हा ज़मान बुरड़ो। वाह वाह पुटड़े जी शादी नालो दालो वठो त टीवी में को ॿुधे छोकिरो ख़ुशि थिए। हा वाह तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। टीवी में नालो दालो वठो ज़मान बुरड़ो त छोकिरो ॿुधे ख़ुशि थिए। बाबा हो ज़मान बुरड़ा बाब लख लख मुबारक ज़मान बुरड़ो ज़मान बुरड़ो ज़मान बुरड़ो ओ अखियूं ज़मान जूं बरन मसाला ओ अखियूं ज़मान जूं बरन मसाला ओ कजल रंग लायो आ अदा ॿियो खेरा ख़ुशि हो ॿियो खेर अदा तो घोर त न कई हुजे हीअं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं घर जा भाती सभु ॾाढो ख़ुशि था इंतज़ार में वेहंदा आहियूं लाइव पियो हलंदो आहे। बाबा इहो अव्हां जे लाइ त असां ईंदा हुजूं त मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं अमड़ियूं अव्हां सभु पूरो कुटुंब गॾिजी वेही ॾिसंदा हुजो ऐं वरी फोन कॉल करे शामिल थींदा हुजो वरी ॿुधाईंदा बि हुजो त इहे अव्हां जूं मोहबतूं इहे कुर्ब हुजनि अव्हां जा। अलाह अलाह ख़ुशि करो तव्हां ॿिन्हिनि खे असांजी दुआ अथव। आमीन आमीन मालिक साईं अव्हां खे बि ख़ुशि रखंदो हुजे। ख़ुदा हाफ़िज़ आमीन 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 काज जूं मुबारकूं अमड़ खे बि भाॼाईअ खे बि भाइरुनि खे बि पाड़े वारनि खे पूरे राज खे भेनरुनि खे ख़ासि तौर मुबारकूं हुजनि। वॾी महिरबानी हुजे सो ज़ाहिर मोहबतूं अव्हां जूं मालिक साईं हमेशा असांजा जेके मारूअड़ा हुजनि असांजा सांघीअड़ा हुजनि असांजी सिंध धरतीअ ते रहण वारा जेके अमन पसंदि हुजनि उन्हनि सभिनी जे अंगणनि ते मालिक साईं सदाई ख़ुशियूं जेके हुजनि उहे रक्त कंदियूं हुजनि असांजा मारूअड़ा ख़ुशि हलो छा थियो हुजे। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा? मां हाजी शम्स ॻाल्हायां थो मदीने खां। हाजी साहब छा हाल हुजे ठीकु हुजी चङो भलो तबियतूं बहार? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर हुजे भली कार चवंदो हुजां भले पार खां आयो हुजी। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे आबाद हुजो ज़िंदाबाद हुजो। ए रंगड़ा ॾिसंदो हुजी फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। वाह 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 पर सुबुह जो बाक़ाइदे हाजी साहब तयारु थी वेही प्रोग्राम ॾिसी पोइ कमकार ते वेंदो हुजी। हा साईं कमकार बि हले पियो पर अचे प्रोग्राम जे टाइम ते अचे ॾिसंदा आहियूं प्रोग्राम माना कम खे छॾे अचे प्रोग्राम ते वेहंदा हुजो। हा हा इहे तव्हां जूं मोहबतूं अदा ईअं सम्झो साह में सांढे रखण जहिड़ियूं हुजनि।
अलाह जी तोखे ख़ुशि रखे तव्हांजी आमीन प्रोग्राम आमीन खे अलाह साईं वधाए तव्हां ख़ुशि हुजो ॿई तव्हांजी जोड़ी आबाद हुजे बसि हिते भले पार वेठो जीअं फ़क़ीर लाइ दुआड़ी कंदो हुजे त असांखे मालिक साईं बसि शुकुर कंदा हुजूं उनजा करम हुजनि असां ते अलाह साईं करम करे अलाह साईं करम करे अलाह साईं करम करे को उस्ताद वहीद अली खान जो कलाम को ॿुधाए असांखे हा हा ज़रूरु हाज़िर ज़रूरु हाज़िर ज़रूर ॿुधाईंदा हुजूं कुर्ब हुजनि अलाह- तव्हांजा मोहबतूं हुजनि अदा लख थोरा शोभा मालिक जी जंहिं ते ॿाझ हुजे सो अव्हां किथे बि वेठा हुजो कहिड़े बि हुनर में अव्हां पंहिंजो नाव पैदा कंदा हुजो सवेर मूं इहा ॻाल्हि कई हुजे त हुनर में तालीम में किथे न किथे उहो जेको भलो हारी हुजे न भलो डांद सवार हुजे त जंहिं वटि चवंदा भलो जोड़ो हुजनि की हुजे अदा वाह वाह इहो फलाणो हाओ फलाणो छा त दांद जी सवारी कंदो हुजे हा। फलाणो छा त हारी हुजे हा। छा को तुंहिंजे नाले चवंदी हुजां नासूं हीअं पटियूं हुजनि तूं बि माना विच में नालो तुंहिंजो खणंदी हुजां न इहो ईअं कहीं ही रब कयो हुजेसि कम खे छाची कई हुजे सा काल काल हुजे बसि मूं चइबो हल मतिलबु थोरो हीअं करे हो चयो हुजे पोइ हीअं कंदा हुजनि हीअं उन में मूं वरी हीअं न तूं वरी हलो। जेको हुजे चइजो मुंहिंजो नालो खणंदी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञा वाह हाफ़िज़ अदा वाह भली करे आया हुजो जी करे आया हुजो कीअं हुजो तव्हां ठीकु लॻा पिया हुजो अलहमदुलिल्लाह मुंहिंजी भेण मां ख़ुशि आहियो पूरी टीम ख़ुशि आहे सभु ख़ैर लॻो ख़ैर पियो ख़ैर हाफ़िज़ दुआऊं लॻियूं पियूं हुजनि हाफ़िज़ असां दुआ घुरायूं त हिन सुहिणे पर सुबुह जे में प्रोग्राम ॿुधूं पिया अव्हांखे ऐं वरी शामिल बि थी विया अलहमदुलिल्लाह ॾाढी ख़ुशी पई थिए हाफ़िज़ बसि सखी जाम दातार जे अङण खां वेझो ई ॻाल्हाईंदो हुजी त मूंखे बि ख़ुशी थी हुजे ऐं उतां जा माण्हू कीअं हुजनि मुंद मौसम जो कमकार जो उते बि वॾो हींअर जेको हुजे माहौल जुड़ियल हुजे बिल्कुलु रमन भाई हाणे मौसम जेका आहे सो सरियनि जो साग अची वियो आहे वरी बाजर जी मानी जी मौसम अची वई आहे अचो त तव्हांखे बाजर बि खारायूं सरियनि जो साग बि खारायूं मता हिन मेले ते ईंदा हुजूं तो वटि चकर ॼणो हिन मेले ते वरी इहो हा ज़रूरु 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 हिन सखी जाम दातार मेले ते अचिजो तव्हां पूरी टीम वठी अचिजो मुंहिंजी इहा टेप बि तो वटि पियल हुजे इहा बि खणणु ईंदो हुजां बिल्कुलु तव्हांखे साईं जो टेप ॾींदासीं ऐं तव्हां वञी लाइव प्रोग्राम में रखी हलाइजो ऐं असांखे हितां ॿुधाइजो गीत असां कलाम केशटूं बि वठी ईंदो हुजां उहे उन में वरी हलाईंदो हुजां बिल्कुलु तव्हांखे कैसेटूं बि ॾींदासीं पुराणी फनकारनि जी कैसेटूं वाह वाह हिते वरी न मेड़े में बि इहे बाबा इहे पुराणा केशटूं पोइ रेडिया पोइ इहे जेके हुजनि फोना इहे सभु रंग उते हुजनि इहे ॾिसणु ईंदो हुजां बिल्कुलु हिते असां वटि दोस्तनि जी हिकिड़ी लाइब्रेरी ठहियलु आहे जंहिंमें पुराणे दौर जा फ़ोना वग़ैरह थिया या अहिड़ा रिकॉर्ड जेके पुराणा थिया उहे सभु मौजूदु आहिनि उहे बि तव्हांखे असां ज़रूरु घुमाईंदा बसि मां इहो ई घुमणु ईंदो हुजां सो वॾी महिरबानी भाऊ खे सलाम ॾींदो हुजे वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं भाऊ खे सलाम सभिनी खे सलाम सखी वारनि खे सलाम सखीअ जो मेड़ो ईंदो हुजे सो हिते वरी हाफ़िज़ वटि वरी हीअं सम्झ त म्यूज़ियम ठहियलु हुजे ई जहिड़ो उन में वरी पोइ फोना पोइ टेपूं पुराणियूं पोइ रेडिया पोइ सयूं पोइ राग रंग जा इहे जेके रंग हुजनि इहे पोइ उहे माना सभु को हीअं लॻे मूं चयो इहे आऊं बि घुमी ईंदो हुजां ॾिसंदो हुजां मूं ॾिठो हुजे तूं फ़क़ीराणी हुजे तूं ॾिठो हुजे तूं त रामले खे बि ईअं ॾिठो हुजे परे खां पोइ बसि पोइ तूं रगो बसि फोटू कढी ॾिसंदो हुजे खिसो इजाज़त न ॾींदो हुजे घुमण जी त पोइ हाणे न मेरा दिलि जो कहिड़ो हूंदो हुजे उहो कंदो हुजां जेको मींहं वसंदे कमु अचे बाबा इहा सारी सिंध असांजी पंहिंजी हुजे पोइ केॾी महिल किथे केॾी महिल किथे हुजे हलो हलो सो हाणे भला वरी कलाम ते हलंदासीं ख़बरुनि जो टाइम थी हुजे सफ़ा असले को ॻाल्हि मथे चढ़ी ते आहे ईअं चढ़ी गयूं हुजनि सो हाणे वरी भला रुगो कलाम पोइ वरी अधे फरमाइश कई हुजे कलाम वरी ख़बरुनि खां पोइ सो हाणे अॼु वरी ख़बरूं ॾिसंदा हुजो ख़बरुनि में हाल वाल ॾिसंदा हुजो उन खां पोइ मौसम वरी जो कलाम हुजे पोइ कहिड़ो हुजे न न कलाम वरी ख़बरुनि खां पोइ केॾांहुं आयो हुजे हा, त पची ख़बरूं ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी जेको हुजे असीं वापसि ईंदा कलाम वरी रामो ऐं राधावा खे मोटी अची ॿुधाईंदा हुजे हा हा सो एसि ताईं
भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे रेडियो वारा सियारो लॻो पियो हुजे सहको थी पवंदो हुजे तूं बि बुझीअ खे बंदि कंदो हुजे ईंदे चवनी आओ ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हांखे हिकु दफ़ो वरी भलीकार हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ही जेके मोहबतुनि वारा ॾींहं ईंदा हुजनि हिक ॿिए सां गॾिजण जा ॾींहं उअं त सॼो साल हुअणु खपंदो हुजे साल छा पर नसुलनि में ईअं हुजणु खपंदो हुजे त हीअ जेका असांजी धरती हुजे असांजा माण्हू हुजनि उहे हिक ॿिए लाइ सोचींदा हुजनि बहितर छा हुजे बहितर कीअं थियणु खपंदो हुजे अमन छा हुजे भाईचारो छा हुजे ॻोठ छा हुजे राज छा हुजे ऐं बाक़ी ईअं त न हुजे जो हाणे लॻो हिक ॿिए जा माण्हू ईअं पैर जेको हुजे कढण जे पोयां लॻो पियो हुजे जेकॾहिं कंहिंखे को ॾिसी छॾीनि त को हिनखे मान हुजे जा इज़त मिलियल हुजे मान इज़त ॾियण वारो मालिक साईं हुजे दुनिया खणी हुनखे साफ़ कंदी हुजे न पर जंहिंखे रब इज़त ॾींदो हुजे हुनजी इज़त खे केर बि विञाए न सघंदो हुजे तो हमेशह जेको हुजे अव्हां हिक ॿिए जो साथ ॾींदा हुजो ऐं हिक ॿिए खे जेको हुजे हौसला अफ़ज़ाई कंदा हुजो उन्हनि जी त जीअं अञा बि अॻिते उहे जेके हुजनि को कमु करे सघंदा हुजनि जा उन्हनि खे ख़ुशी महसूसु थींदी हुजे त यार असां हीअ जेका महिनत कई हुजे त इहा महिनत असांजी रायगान न वई हुजे सो माण्हू जेको हुजे ज़ात पात खां मथां थी इंसान थी सोचींदो हुजे न्याज़ निवड़त जेका हुजे उहा वॾी सघ हुजे असुल ताक़त उहा हुजे त माण्हू में जेको हुजे न्याज़ निवड़त मोहबत पर हिकिड़ी फोन कॉल बि हुजे हलो हे मोहबत मां फोन आई हुजे वरी अधु अलाए काॾे वियो हुजे सो लख थोरा जंहिं बाते फोन कई हुजे मोहबतूं अवांजूं जितां जितां सो इहो निवड़त में वॾो कमाल हुजे निवड़त में सभु कुझु रखियलु हुजे ऐं बालक अॼु ख़ासि करे आचर जो ॾींहुं मोकिलिजो हुजे त बाबला घर में वेठा हुजो पंहिंजो होमवर्क पंहिंजे स्कूल जे जेको इहो हुजेव यूनिफॉर्म उनखे जेको साफ़ सुथरो रखंदा हुजो अॼु वरी आचर हुजे त पोइ इहे जेके नंढड़ा बालकड़ा हुजे न बालकड़ा हींअर वरी सियारो अची गयो हुजे न त व्यंजन खां माना सम्झ बरो हुजे न तो अॼु जेको हुजे व्यंजंदा हुजो बुर्स बि कंदा हुजो यूनिफॉर्म बि साफ़ रखंदा हुजो पंहिंजा बूट पंहिंजा जोराब पंहिंजे बैग जी बि सफ़ाई कंदा हुजो ऐं जेके न हुजनि तव्हांजा उहे बि जेके हुजनि ज़रूरु कटींदा हुजो ऐं सुभाणे वरी जेकॾहिं तव्हां स्कूल वेंदा हुजो त जहिड़ो नवां ताज़ा लॻा पिया हुजो हुन सां गॾोगॾु सलाम उन्हनि वालदेन खे हुजे जेके सुबुह जो सवेर उथी पंहिंजे बालकनि खे स्कूल छॾे हुजनि की अॼु थधि हुजे जा जेको हुजे बिजली जे करे अॼु राति निंड न कई हुजे जा मच्छरनि जे करे राति आराम न कयो हुजे पर उहे भले आराम कनि या न कंदा हुजनि पर उन टाइम ते सुबुह सुबुह उथी पंहिंजे बचड़नि खे उहे तयारु कंदा हुजनि उन्हनि जे लाइ नाश्तो ठाहींदियूं हुजनि वरी उन्हनि खे स्कूल मोकिलींदियूं हुजनि उन्हनि अधीन खे बि असांजो सलाम हुजे हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा केरु कहिड़े शहर खां मोहम्मद साहब गाड़ी जाम छोड़े कोटड़ी खां गाड़ी साहब भली करे आयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सुभान अल्लाह तव्हां असांखे तमामु पसंदि हो ये मोहब्बत सॼी फैमिली असांजी वेही तव्हांजो इंतज़ारु कंदो आहे वाह वाह गाड़ी साहब ये अवांजी मोहब्बतूं हुजनि जो अवां पसंदि कंदा हुजो गॾिजी वेही ॾिसंदा हुजो हलो जी 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 अल्लाह कंदो रामू राधा तव्हां सॼो मुस्कुराईंदा ऐं खिलंदा रहो ईअं तव्हां सिंध सकाफ़त ज़ाहिर कंदा रहो इहे साईं दुआड़ी कंदो जी वॾड़ो जी दुआ कंदो जी असांखे अवां ॾिसंदा हुजो अवां ख़ुशि थींदा हुजो सम्झो त असांजी महिनत साबिया थींदी हुजे हा असांखे तव्हां एतिरे क़दुरु पसंदि हो सिंध धरती खे तव्हां नओं जीआरे छॾियो आहे महिरान वारनि जो अहसान असां लाहे नथा सघूं छो जो सिंध धरती हींअर वॾे मसइलनि में ऐं मरहलनि में आहे तव्हां हिनखे जॻायो आहे
इहो एतिरी सोच रखंदा हुजो सम्झंदा हुजो त असां कहिड़े रस्ते कहिड़ो कमु कंदा हुजूं सभिनी खे गॾिजी चवंदा हुजूं गॾिजण जो चवंदा हुजूं मोहबत जो चवंदा हुजूं इल्म जो हुनर जो चवंदा हुजूं इहा ॻाल्हि अव्हांखे ॾाढे सुहिणे नमूने सुठी लॻंदी हुजे वॾड़ा हुजो त असांखे इहा ख़ुशी थींदी हुजे इंशाअल्लाह असां इहे गॾी घटि ई तव्हांजो प्रोग्राम सभिनि खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं इहे लख थोरा अव्हांजा असां लाइ ॿिन्ही लाइ असांजे लाइ दुआ पूरी टीम लाइ मेहरान टीवी लाइ दुआ कंदा हुजो अल्लाह कंदो मुस्कुराईंदा खिलंदा रहो ऐं प्रोग्राम जेको महिरान वारनि रखियो इहो बि माशूक रखियो लख वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं पूरे कुटुंब खे सलाम इहो हुजे जेको सम्झंदो हुजे सो सम्झंदो हुजे बाक़ी हाणे चवंदा न हुजनि ॼट जे साम्हूं का ॻाल्हि कर त हुनखे सम्झ न ईंदी हुजे सारो हाणे जेको पाण ॾे सम्झंदो मूंखे ॾिसी चवंदी सुबुह कई माण्हू पिया हुजनि ॻाल्हि खे सम्झंदा ई न हुजनि शुरू खां वठी उन्हनि का अहिड़ी शइ ॾिठी न हुजे पोइ बसि चमके ते जहिड़ो ठकाव करे छॾनि उन्हनि जे लाइ हुजे इहा ॻाल्हि तो चमके ते ठका कयो अहिड़ा कई हुजनि चरिया तूं बि सम्झंदो न हुजी यार रावण तोखे कीअं सम्झाईंदी हुजां चमके ते त न ठका ॾिनो हुजे बाबा थींदो हुजे हा चमके ते अहिड़ा कई हुजनि जेके सम्झंदा ई न हुजनि पोइ हाणे चवंदा हुजनि ॼट त माना फट माना ॿधो चङो हुजे पोइ रामलो बि चमके ते त तोखे न हुजनि ओ रामलो बि वञे चमके ते त लॻो हुजे हाणे जंहिं सम्झो हुजे उहो पाण ई सम्झी गयो हुजे तूं चुप कंदो मां कहिड़ी ॻाल्हि कंदो हुजां हा दिमाग़ तुवारो अलाए काॾे हुजे काॾे न वियो हुजे दिमाग़ राधुल जो इते ई हुजे मूं चओ जरा ऐं राधुल खे ॻाल्हाइण बि ईंदो हुजे राधुल खे सम्झण बि ईंदो हुजे ऐं वरी सम्झाइण बि ईंदो हुजे त इहो कीअं सम्झंदो हुजे शाबाश सम्झंदो हुजे न मूंखे वरी केॾांहुं सम्झो हुजे अञा ताईं थियो इहो नोड़ीअ वांगी ॻाल्हि सम्झंदी न हुजे सभु कुझु ईंदो हुजे पर चवंदा न हुजनि बसि चुप भली हुजे माठ भली हुजे मोहबती माण्हू हुजूं मोहबत सां हलंदा दरगुजर हुजे पोइ हा तो इन जे करे सो मूं बि राधुलीअ खे ॾिठो हुजे पहिरियों दफ़ो हिन चमके ते मां बि वञी ॾिनो हुजे ठका वञी पहुतो हुजां मूं चयो काका इहा जेका चमको ॾिठो हुजे बसि इहो चमको असां पाण क़बूल करे छॾो राधुल मूंखे घर विहारियो हुजे मूंखे खारे जे हेठां बंदि कयो हुजे हाणे वरी जेको हुजे सुकुरी ना करी राधुल चवंदी हुजे सच बि भली लॻई मच मूं वरी चयो त एॾो चमको हुजे या ईंदी हुजे हीअं करे वरी रामले लॻंदी हुजे अहिड़ो नथो अहिड़ो मोह हुजे ॾंद छो कढंदी हुजे अहिड़ी सौंटी लॻंदी हुजे न यादि कंदो हुजे हाणे तूं रामले खे सोंटूं हणंदी हुजे हाणे रामले खे सोंटूं हणी तूं हाई साहब ॾेड़े बंदा नाले अलाह जे निकिरी पवंदो हुजे भई कयो वेंदी हुजे माना सोचींदी हुजे मूं चयो हाणे रामले खे उन महिल कीअं ॾिसंदी हुजे हिनजे करे ईअं ठाहे ॾिठो हुजे त हे जंग बिलो किथां निकितो हुजे वरी राधुल जे लाइ चवंदो हुजे इहा राधुल मूंखे खपंदी हुजे गीचियूं पाईंदो हुजे ईअं रेड़ियूं उहो वक़्त विसरी वियो थोरो घटि कंदी हुजे हीअं राधुल खे ॾिसंदो वेंदो हुजे ॾिसंदो वेंदो हुजे धो वञी गप में पियो हुजे बूथ भरिजी वियो हुजे हाणे हेॾे होॾे ॾिसां हाणे साईं रामण खे केरु सुञाणे पोइ जंहिं ॾे वञे माण्हू रड़ियूं करे भॼन जिन अची वियो हुजे सॼो गप में मूं सोचियो हुजे हाणे इहा हिते ईंदी हुजे रामले जो ख्यालु कंदी हुजे सुबुह सां मूंखे चवंदी रामला को बाइट ॿुधा न कराईंदी सॼो रुगो तुंहिंजी ॿुधी त हुजे अॼु मुंहिंजी ॿुधंदो हुजे हा मुंहिंजी मस्ती हुजे न हा कन खोलींदो हुजे पोइ ॿुधंदो कन खोलींदो हुजे मर्द जेके हुजनि न उहे जनानुनि खे ॿुधंदा हुजनि पोइ ही करे वेंदा हा चओ
चओ मैडम चओ ना मोची अॼु ॿुधंदो हुजे मां ॿुधण लाइ त हा बीठो साथी खां पहिरें जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुजांइ मां कलाम हलायां हा हलाईंदो हुजे पोइ तूं वरी हा मूंखे हिते वरी तुंहिंजी कची थींदी हुजे न न न पोइ पोइ वरी तुंहिंजा इहे ॿुधाईंदी हुजां मोटी अचे हा ॿुधाईंदी हा मोटी अची कलाम हलाईंदो हुजे हो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी ॾेखारी थो थो मूंखे मूंखे मना मना करे करे तूं तूं मारी मारी थो थो अला मना करे मूंखे मारी थो अला मना करे मूंखे मारी थो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी हाणे हल बि पोइ हाणे वरी कलाम जेको हुजे उहो बि त ॾिसंदे उस्ताद वहीद अलीअ जो आवाज़ हुजे ही सांगियड़ा अथई साॻिया सो इहे सांगियड़ा ॾिसो त कीअं हुजनि ऐं वहीद अलीअ जे आवाज़ में इहो ॾिसंदा ऐं ॿुधंदा हुजो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं करूं पोइ राधुलीअ जी इहा कहाणी पूरी कहाणी ॿुधणी मुंहिंजी हुजे हलंदी हुजे ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हां जिते जिते वेठा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग छंछर ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 ताईं रंग हुजनि अव्हां फ़ोन कॉल ज़रिए फ़ोन वसीले अव्हां शामिल थींदा हुजो फेसबुक ते ॾिसंदा हुजो उते वञी अव्हां पंहिंजो इलाइक़ो ऐं शहर लिखंदा हुजो अव्हां लाइक कंदा हुजो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा मोहसिन पियो ॻाल्हायां सरगोदा पंजाब खां अदा वरी नालड़ो ॿुधाईंदो हुजे भाउ बाबा मोहसिन अली कालरू सरगोदा पंजाब मोहसिन अली कालरो सियालकोट पंजाब खां सरगोदा 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 हा साईं बिल्कुलु सरगोदा खां ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां ॿुधायो सभु ख़ैर इहे मोहबतूं अव्हां जूं जो उते सरगोदा में वेठा हुजो महिरान टीवी ॾिसंदा हुजो वरी प्रोग्राम रामू राधा खे ॾिसंदा हुजो जी साईं बसि परदेस में अव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ऐं ॿारनि सां गॾु वेही ॾिसंदा आहियूं अच्छा उते वञा पूरे कुटुंब सां गॾु उते हुजो जी जी उते हुजूं बसि बचड़नि जो पेट पालण लाइ हिते वेठा आहियूं अच्छा उते को ड्यूटी हुजे या को कारोबार करो या को हुनुर कंदा हुजो साईं ड्यूटी कंदा अचो ड्यूटी कंदा हुजो जी जी कंहिं इदारे में या वरी ईअं कंहिं कंपनी में बसि बसि सरकारी नौकिरी वारा मिड़े बचड़नि जो पेट पालण लाइ न भलो हुजे मिड़े ई छो हुजे भलो हुजे ऐं जेके माण्हू सफ़र कंदा हुजनि हिजरत कंदा हुजनि कुझु न कुझु सिखण लाइ मिलंदो हुजे बालक खे सहुर लाइ मिलंदो हुजे अव्हांखे जेको हुजे घणो कुझु सिखण लाइ मिलंदो हुजे या भली ॻाल्हि हुजे इन में इहो कीॿाईंदा न हुजो जी बाबा बचड़नि खे बि पालूं बि पिया पढ़ायूं बि पिया ऐं माई मुंहिंजी ॾोकरी जेको आहे उहो फौजिया सूर जो कलाम ॿुधंदी हा ज़रूरु ज़रूरु अदीअ खे ॿुधाईंदा अदी बि ठीकु हुजे बचड़ा बि ठीकु हुजनि जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह सभु करे सियालकोट जी हींअर मुंद ऐं मौसम कीअं हुजे साईं हिते हाणे सीउ अची वियो आहे पर असीं साग जो इंतज़ारु करूं पिया साग अञा न आयो हओ बा जी बि साग अञा कोन आयो आहे न न साग त हाणे पोइ सियारो अची वियो हुजे हाणे त दरियाहनि में इहो पाणी आयो हुजे हाणे त हेॾां साग जाम थींदा हुजनि बसि अञा शुरू न आहे थियो बाक़ी ॾिसूं वेठा के बंजर में को साग थिए त पटे को खाऊं यार पोइ इहा सियालकोट जा माण्हू त कमाल हुजनि माना हेॾां माल्टो बि जाम थींदो हुजे जी जी बाबा माल्टो बाल्टो जाम पर ॾे न महांगो ठहे वॾो महांगो आहे बसि त हुजे त ज़रूरु न ज़ाहिरी हुजे त हुन मां कमाईंदा हुजनि ऐं उतां जा माण्हू उतां जा ॾिसो न पंहिंजे शइ सिंध जो थिए थो टमाटर थिए थो सभु सस्ते टके धड़ी ऐं हिते वारनि शयुनि जा रेट बि बसि पोइ टके धड़ी असां ॾे टके धड़ी पर एॾां जा वरी हारी बि सुजाग हुजनि त ज़मींदार बि सुजाग हुजनि असां वटि वरी हाल हुजे पूरो सारो हुजे बिल्कुलु साईं ॿियो सभु ख़ैर आहे साईं सभु ख़ैर हुजे मूंखे ॾाढो सुठो लॻो हुजे तव्हां सियालकोट मां फ़ोन कई हुजे ऐं हेॾे भले इलाइक़े में वेठा हुजो ऐं उतां जा माण्हू त ॾाढा सिहतमंद तंदुरुस्त ऐं फ्रूट खाईंदा हुजनि ऐं पढ़ाई लिखाईअ में हुनरनि में ऐं कंपनियुनि में वॾो कमु कंदा हुजनि इहे माण्हू जी साईं बिल्कुलु बिल्कुलु सो ज़रूरु ज़रूरु फरमाइश असांजी भाॼाई खे सलाम बचड़नि खे सलाम अदा
साईं वालेकुम सलाम को फौजिया सूमर जो सलाम ॿुधाए छॾिजो। हाज़िर अदा कालरू हाज़िर हाज़िर। वॾी महिरबानी लख थोरा साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। सो इहो अधो सियालकोट मां ते कालरू फोन कयो राधली ओ राधली छा थियो हुजे पेर कोड़की में फाथो पियो हुजे हूं हा हा हूं इहो छा तुंहिंजो पटको जेको हुजे छंडींदी हुजा हाणे पटके खे छंडणो हुजे छा को हंधु हुजे जो छंडींदी हुजी धोइणो खपंदो हुजे या हुनखे कोयलनि वारी इस्त्रीअ सां गॾु इस्त्री कंदी हुजीसि कोयलनि ते बाक़ी हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो जी जी अबा केरु कहिड़े शहर खां था? मेहड़ खां नालड़ो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे अदा अधो मेहड़ वारो वियो हुजे मेहड़ वारा अदा पंहिंजो नालड़ो त ॿुधाईंदो हुजी। सो मेहड़ खां सॼी सिंध खां जिते जिते अवां ॾिसंदा हुजो सभिनी जूं मोहबतूं लख थोरा हुजनि पोइ अधे चइजे त को फौजिया सुमरो जो गीत सो भला हलंदा हुजूं फौजिया सुमरो जो गीत ॾिसंदा हुजूं ॿुधंदा हुजूं ऐं पोइ आउं बि जेको हुजे वरी इहा तयारी कंदो हुजां शहर मां अॼु मिड़े राशन पाणी बि वठिणो हुजे थोरो शहर खे बि चकर ॾियणो हुजे को कमकार बि हुजे को हिकिड़ो वरी दोस्त जो भतड़ो बि हुजे मतां उन में बि शरीक थियणो हुजे सो इहा बि तयारी कंदो हुजां। सो एसि ताईं त तव्हां भला इहो फौजिया सुमरो जो आवाज़ु ॾिसंदा ऐं ॿुधंदा हुजो पोइ मोटींदा हुजो त अञा कचहरी कंदा हुजूं। भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्कार हुजे अदा हैदर कीअं हुजो ठीक लॻा पिया हुजो? अल्हम्दुलिल्लाह अभी कुछ जो भी मुझे खैर हुजे ना खैर खैर दुआऊं लॻो पियूं हुजनि बिरादरी बि सभु ख़ुशि हुजनि। हा बिरादरी कम बिल्कुलु लॻो तयार लॻो पियो हुजे हींअर असां मतिलबु बसरनि जूं जो मुंडियूं हूंदियूं न मुंडियूं बीज जे लाइ उहे आंदा जूं बसरनि जूं मुंडियूं। वाह वाह ॿियो उहो फसल सही थियो हुजे बाक़ी फसल सही हुजनि। हा बिल्कुलु ॿिया फसल सभु तयारु हुजनि मिर्च बि तयारु थी विया हुजनि कणिक बि वॾी थी वई हुजे ऐं बरसियुनि जो गाहु वॾो थी वियो हुजे। पोइ कणिक हेॾां वधि खां वधि कहिड़ी पोखींदा हुजो? असां वटि तक कणिक जेका सतार ॾिजी आहे सतार बि सॾिबो हो सही हुजे माना घणा एकड़ पोखा हुजनि? मां 30 एकड़ 60 जरेब 30 एकड़ 60 जरेब वॾो जमींदार भला आसरो करूं कि ना करूं ना हुजो किंदा हुजो ना हा आसरे मेरा गोहे बस पूरा थी विया हुजो ना ना हाणे वादे किंदो हुजां पोइ किंदो हुजां बस हुजो हाणे इहो बि हाणे थींदो हुजे पोइ आसरो करां बस हेदर जीअं राधुल जी ॻाल्हि माना जीअं वारी हुजे पोइ तुंहिंजी ॻाल्हि ऐं हेदर जी ॻाल्हि ते मूंखे कॾहिं बाणे ना चवंदो हुजे न तुंहिंजी ॻाल्हि वरी तो वरी मुंहिंजी बि खुआरी कराए छॾी हुजे चवंदो तुंहिंजो भाउ हाणे वादे किंदो हुजां बिल्कुलु कंदो हुजां पूरो। हा पोइ हाणे कंदो हुजे पूरो न त बेइज़ती ख़राब थींदी हुजे ना हाणे ना कंदो हुजां वॾी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबत हुजनि तव्हां जूं वॾी महिरबानी वॾो सियाणो हुजी मूंखे हीअं पटके में विहारे आयो हुजी कि राधुले पटके जा गुंज कढंदी हुजे माना उहा ॻाल्हि मुंहिंजी उते ई छुटी हुजे। हा तूं पंहिंजा गुंज कढंदी हुजे बस हाणे उहा वई हुजे वण ते चढ़ी तुंहिंजी ॻाल्हि ऐं वारीअ जी मुठ ॻाल्हि मिड़े साॻी हुजे भली हुजे उहो पोइ थूअर हुजनि केर हुजनि उहे वारीअ सां ई गॾु हुजनि बाक़ी हाणे ठलो रुगो ट्रा ट्रा कां कां बस कम थी वियो हुजे अहिड़ी बात में लॻंदी हुजे। हलो 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 जी जी साईं अदा केरु कहिड़े शहर खां था? ठारू शाह खां नियाज़ हुसैन सूमरो। अदा नियाज़ हुसैन साहब भली करे आजो ख़ुशि चङा भला अदा
असांजो अर्ज़ु आहे त पौधा सूमरे जो को कलाम थी वञे मोहबती माण्हू हुयो महिराण जा रंग आहिनि वाह 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 ॿियो त ख़ैर हुजे न सुमरा साहिब ठीकु हुजो हा दुआ आहे तव्हांजी अलहमदुल्ला ठारू साह कीअं हुजे ठारू साह ठारू छा सही आहे फर्स्ट क्लास आहे बाबा उहे साॻिया माण्हू साॻियूं मुंदूं साॻियूं कचहरियूं को फ़र्क़ु आयो हुजे न बिल्कुलु बिल्कुलु साॻाई आहे राति आराम तव्हां ख़ुशि हूंदो इहे मोहबत आबाद हूंदो महिराण टीवी इहे मोहबतूं आवाज़ कटिजे थो हा कुर्ब कुर्ब साईं कुर्ब सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब लख थोरा वॾी महिरबानी मोहबतूं अवां जूं ठारू साहब मां फोन कयो हुजे ठारू साहब वाह जो सहर हुजे कॾहिं त ॾाढो असां बि घुमियो हुजे पर जॾहिं वञी असां बि लॻा हुजूं बसि नियर में पोइ हाणे असांखे त कल्ह जी मानी बि विसरी वेंदी हुजे हल वक़्त 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 जी ॻाल्हि हुजे वक़्त में चंदा वारी बि मुठ में हुजे जे वही वञे त वक़्त बि वियो त वारी बि मसाला असां हलंदा हुजे हलंदो काॾे हुजे काॾे वेंदो हुजे मां बि भला पटके जा गुंज कढींदो हुजां बीहंदो हुजाणे इहो नमूनो न कंदो हुजे हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा अदा नूर अली चांग सियासी शाहपुर चक्कर खां अदा नूर अली चांग कीअं हुजी ठीकु हुजी चङो भलो हुजी आऊं सभु प्यार अलहमदुल्ला अल्लाह जा लख एहसान अला करे तव्हां ॿई जोड़ी सलामत हुजे तव्हांजी तव्हांजो प्रोग्राम सलामत हुजे आमीन आमीन कुर्ब सलामत हुजे वाह, वाह। ॾाढी ख़ुशी थी अॼु वाह वाह वॾी वॾी महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा ॿियो ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो असां सभु ख़ैर ॿारे बचे तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया सभु वाह, वाह। असां महिराण चैनल जा माना उहो माना आहियूं न माना छा चवंदा आहिनि वॾो शीदाई हुजी वॾो ॾिसंदड़ हुजी असां सिधाई आहियूं हा असां चैनल जा वॾो परस्तार हुजी वॾो सीधाई हुजी तूं वॾो ॼाण रखंदो हुजी महिराण जी इन में सभ में तूं शामिल हुजी लॻो सभु इंशाअल्लाह ज़िंदगी में त महिराण माना गॾु हूंदासीं छा ताईं बिल्कुलु माना सफ़ा चंगु लॻो पियो हुजी न हा ऐं सफ़ा माना गुड टे हेपी हेपी गुड लॻो पियो आहियां बसि सफ़ा बसि ईअं हीरो हा गुड हीरो हीरो बि हुजी नंढड़ो शेर ॿुधाए छॾियां हा सही शेर ॿुधाईंदो हुजी गुड लॻो पियो हुजी त पोइ हाँ शेरड़ो नंढड़ो आहे त ये गम नहीं कि हम दोनों एक ना हो सके हाय हाय हाँ ये गम नहीं कि हम दोनों एक ना हो सके सिस्टम तो ये है कि दरमियान में भी कोई नहीं था हाय 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 वाह 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 अच्छी बात कही है आपने वॾी महिरबानी अदा वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं अॼु जिन जिन बि असांखे फोन कॉल कई हुजे पोइ हुन में अदियूं हुजनि भेनरूं हुजनि जा नंढड़ा बालकड़ा हुजनि जा असांजा भाइर हुजनि जिन्हनि बि असांखे अॼु फोन कॉल कई हुजे रामुराधा में शामिल थिया हुजो अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि अवां जूं तूं हिते ॻाल्हाईंदी हुजे मां पटके जा रहियल घुंज कढींदो हुजां हिते बीहंदो हुजे मां पटके जा रहियल घुंज कढींदो हुजां उन जा कुझु मोरे मूंखे शादीअ ते वञिणो हुजे इन जे करे बीहंदो हुजे हुते हलो शादी ते वञिणो हुजे हेलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा असां खैरपुर खां तालुके नाले खां रांधण जाणो अदा रांझण भाउ छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि खैर दुआ हुजे साईं तव्हां ख़ुशि हो खैर आहे सभु ख़ैर लॻो पियो हुजे नारे जो ख़ैर हेॾां जा माण्हू सभु ठीकु हुजनि सभु ठीकु हुजनि तव्हांखे दुआ पिया कनि इहे मोहबतूं अवां जूं नारे में वेठा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि महिराण टीवी जा ऐं हिन प्रोग्राम जा असां ॾाढो हिन प्रोग्राम तव्हां जेके चया असां ॾिसूं था पिया ऐं अदीअ खे बि ॾिसूं था पिया राधुन खे यार पोइ रांझण अॼु फोन कई हुजे एॾे वक़्त खां पोइ सफ़ा रांझो लॻो पियो हुजे पोइ जी साईं एॾे वक़्त खां पोइ फोन कई हुजे एॾी पकाईअ में माना चुप कयो वेठो हुजी पकाईअ में वेठा हुजो लॻे न पई घणो पई रहे बिज़ी पई रहे काल न इहो त ज़रूरु हुजे पर असांखे बि हिते लॾे अचे वेठा हुजूं साल थिया हुजनि को साल सफ़ाई न लधी हुजे हाओ बा ओ चाहे वाह असांजो तव्हां मोहबत आहे सरे मोहबत है हाय हाय ये कुर्बावां जा साल ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशी भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अदा रांझण असांजा लख सभु नारे वारा दोस्त सभु तव्हांखे ॾिसंदा हुजनि
बाबा सभिनी नारे वारनि जो आऊं सम्झ त कुर्ब में कर्ज़ ई लॻो पियो हुजां। ऐं उन्हनि सभिनी खे सलाम बि ॾींदा हुजो। वालेकुम सलाम। असां जलाल चांडे जो कलाम ॿुधायो। सीज़न थी हले पई ॾाढी ट्रैक्टरनि जी। हा ते बिल्कुलु हींअर टेटकरनि जी राति हुजे चवंदा हुजनि। राति ॾींहं हुजे भई आउं पाण ड्राइवर आहियां। पोइ त माना ॾींहं जो वहां टेटकर ट्राली राति जो गोबल 16 थाली ईअं हुजे। ईअं हुजे साईं। वॾी मूंसां हालत आहे। वाह 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 रांझण दा रांझण इहो उस्ताद ड्राइवर रांझण जेका फोन कई हुजे कुर्ब जा लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। कुर्ब मोहबतूं अवां जूं। सो साल जितो जो ख़ुशि हुजो अवां जो वक़्त उहो त न हुजे नारे जी मच्छी जीगो। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु करे सर कादा आजाद मरी चक नंबर 50 का अदा आजाद छा हाल हुजे ख़ुशि हुजे चङो भलो तबियतूं बहार हुजनि। खैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तयार? खैर खैर दुआ लॻी पई हुजे। तव्हां ॾे केरु हुजे तव्हां ठीकु हुजो? खैर अल्हम्दुलिल्लाह। अॼु तव्हां ॿुधायो राधा खे छो ते पुछियो सुबुह न पोयो अॼुकल्ह गैर हाज़िर छो रहंदो हुजे? अलाए चए थो चां ते जहिड़ो आहे छा ते जहिड़ो आहे चां मां तव्हांखे खणी कंदुसि। बसि सही हुजे बसि इहो भलो कमु हुजे भलो कमु हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे आज़ाद। वालेकुम सलाम। उर्स जो गानो ॿुधाईंदा उर्स जो। हा वॾी महिरबानी हुजे कुर्ब। हाणे वञी पहुतो हुजे वक़्त अलाए किथे। हाणे हिकिड़े जो जलाल हुजे ॿिए जो उर्स हुजे टे जो फौजिया हुजे। हाणे छा पोइ करूं? बसि पोइ फ़ैसिलो असां ते हुजे असां करे छॾियो हुजे पोइ फ़ैसिलो। कहिड़ो कयो हुजे? ॾींदो ॾेह मयार वो यार ॾींदो ॾेह मयार सिंधड़ीअ ते सिर हा केर हा न हा ॾींदो। हा पोइ छा हुजे? तूं बि ईअं रब कंदी हुजी सभु क़ौम में कहिड़ो कंधु खणबो ॾींदो ॾेह मयार। उहो त पंहिंजी जॻह ते हुजे पर इहो त हिन में हुजे न पोइ सो जलाल सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सांदो सांदो केर ॾेह मयार। मयार। सो तो असां वरी जिन जिन बि असांखे हिकिड़े फौजिया जी कई हुजे ॿिए जलाल जी कई हुजे टे उर्स जी कई हुजे तो असां वरी ईअं सम्झंदा हुजे सॼे सिंध जे लाइ इहो हलाईंदा हुजे। सो हिन में जलाल चांडे जो आवाज़ हुजे फौजिया सुमरो जो आवाज़ त असां अॻ ई वॼाए चुका हुजूं अवां ॾिसी ॿुधी सघिया हुजो। सो अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा। सो ईंदड़ हफ़्ते सकाफ़त जे रंगनि सां ॻाए वॼाए अवां जे ख़िदमत में हाणे हाज़िर थींदा हुजूं। हाणे हर ॾींहुं सकाफ़त जे नाम हुजे अवां बि तयारी कंदा हुजो उन जे लाइ असां कलाम पोइ लिबास पोइ रंग पोइ महिमान मड़ा उन्हनि जी तयारी असां कंदा हुजूं। अवां बि ईअं कंदा हुजो ऐं महिरान टी जो जेका ॻाल्हि हुजे उहा हुजे त पढ़ो लिखो हुनुर सिखो पढ़ो लिखो हुनुर सिखो नसो छॾियो सिंध सवारींदा हुजो त कमाल थींदो हुजे। सो असां मोकिलाईंदा हुजूं त जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे। असांखे इजाज़त ॾींदा हुजो सांदो ॾेह मयारो यार ॾींदो ॾेह मयारो यार।